अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदा हलूं त जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे दोस्तों, त उन में जेको आहे त मंठार जेको आहे त गमदिल खे खंभे खणी वेंदो ऐं हुनजे भाउ वहाब जे अॻियां हुनखे खणी वेंदो ऐं चवंदो त बालाज ख़ान जो तो माना राज़ पियो आहे। बालाज ख़ान तोखे यादि कयो आहे, तूं हल। हुनखां वहाब ऐं हुनजी गमदिल पुछा कंदा त असां माना कहिड़ो ॾोह कयो आहे जो बालाज ख़ान असांखे माना घुराए थो। जी दोस्तों, त हुनखे मंठार ॾसींदो त ॾोह सवाबु उते बालाज ख़ान तव्हांखे पाण ॿुधाईंदो, सिर्फ़ु तूं हितां हल। ऐं हुनखे वठी करे बालाज ख़ान जी अदालत में पेश कयो वेंदो दोस्तों। ऐं ॿिए पासे ॾिसंदो दोस्तों त तव्हां त शाहनवाज़ ख़ान ऐं जेको रोशन आहे, जेके क़ैद में क़ैद आहिनि, त उहे माना तंग थी चुको आहे शाहनवाज़ पंहिंजी क़ैद मां। ऐं रोशन हुनखे चई रहियो आहे त तूं बि बेवस आहीं, जेकॾहिं वस वारो हुजे हा तूं बि असां सां इहो ई हशर करीं जेको बालाज ख़ान करे रहियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रोशन जेको आहे त हाणे तमामु जल्द जेको आहे क़ैद मां निकिरण वारो आहे। जॾहिं शेर दिल पंहिंजे माना वतन ते मोटंदो, बालाज ख़ान जे ॻोठ में मोटंदो दोस्तों, त पहिरीं कोशिशि इहा कंदो त जेके असांजे ॻोठ जा क़ैदी आहिनि बालाज ख़ान वटि, त उन्हनि खे आज़ादु करायां। जी उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदो। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु।